सिंध यूनाइटेड पार्टी पर अॻवाननि जी ॾे निकाले लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं 24 कलाकनि जी बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते अॻवाननि रोशन बुर्डो, अमीर अली थेबो, खुदा बख्श थेबो, कमरेड गफ़ार चांडियो ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अॻवाननि जी सिंध में रिहाइश या पाकिस्तान में उन जी पनाह जो हाणे को बि जवाज़ नाहे रहियो। गुज़िरियल केतिरे ई अरसे खां अफ़गानिस्तान में सियासी हुकूमत जो क़याम अची चुको आहे। अफ़गानिस्तान जा माण्हू पंहिंजे मुल्क में मामूली जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जंहिंखां पोइ सिंध में रहंदड़ अॻवाननि खे फौरी तौर पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे। 5 करोड़ सिंध जी आबादी आहे त उन में लॻभॻि 50 लख माण्हू जेके गैर मुल्की ऐं गैर सिंधी हिते रहनि था। असां हिन मुल्क जे माण्हुनि खे त रोज़गार जे हवाले सां हिते बर्दाश्त कयूं था, पर बदकिस्मतीअ सां सिंध जे अंदरि जेके गैर मुल्की आहिनि, जिन में ख़ासि तौर ते अफ़गानी जेके गुज़िरियल अफ़गानिस्तान में जंग लॻण खां पोइ हिते आया, उहे लखनि जी तइदाद में मुल्क जे 4 ई सूबनि में विया, पंजाब में, KPK में, बलोचिस्तान में, सिंध में। उन्हनि जो घणो तइदाद सिंध में हो, जेके कुझु रजिस्टर्ड थिया, कुझु अनरजिस्टर्ड हुया। ॿियनि सूबनि में उतां जे सूबाई हुकूमतुनि उन्हनि खे आइसोलेट करे कैंपुनि में रहायो, उन्हनि खे वोट जे हक़ खां महरूम रखियो, उन्हनि खे रोज़गार जे हक़ खां महरूम रखियो। पर सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी उन्हनि खे रोज़गार जा ज़रिया मुहैया करे ॾिना, हुनखे वोट जो हक़ बि ॾिनो, हुनखे NIC कार्ड ठाहिण जो हक़ ॾिनो। इहो सम्झूं था त पीपल्स पार्टी सिंध सां गद्दारी कई आहे। अॼु जॾहिं सिंध जे क़ौम परस्तनि इहो दबाव विधो आहे ऐं उन्हनि इहो डिमांड कई आहे त हिननि गैर मुल्की जेके गैर क़ानूनी तौर ते गैर आइनी तौर ते सिंध में रहनि था, त उन्हनि जे कुझु वज़ीरनि इहो आवाज़ु उथारियो आहे त सिंध बैन अल-अक़वामी यतीम खानो न आहे, या इहो थो चयो वञे त सिंध पाकिस्तान जी कॉलोनी न आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत इहो चए थी, जेका ॻाल्हि 30 साल पहिरें असां कंदा हुआसीं, अॼु देर आहे दुरुस्त आहे, पर पीपल्स पार्टी हिन ॻाल्हि ते ज़रूरु आई आहे। बुख हड़ताल जो सबबु अफ़गान पनाहगीर जेके UN जे मुआहिदे जे तहत हिते पाकिस्तान में रहाइश पज़ीर आहिनि, उन्हनि जो मुआहिदो पाकिस्तान गवर्नमेंट ऐं UN जे विच में 30 जून 2020 ते ख़तमु थी चुको आहे। असीं चाहियूं था त इहे माण्हू पंहिंजे वतन में इन्हनि खे बाइज़त तरीक़े सां पंहिंजे वतन रवानो कयो वञे। लॻभॻि 3 मिलियन जेके 30 लख रजिस्टर आहिनि ऐं 15.5 लख 15 लख ॿिया उहे रजिस्टर न आहिनि। उहे जेके हिन वक़्तु पूरे पाकिस्तान में फैलियल आहिनि, घणे में घणो जेको तइदाद कराची हैदराबाद में आहे। असांजो मुतालबो आहे त इन्हनि खे हींअर हिन वक़्तु अफ़गानिस्तान मां बंदि थी चुको आहे, इन खे बराए महिरबानी करे इन्हनि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।